चांडियो कॾहिं अस्पताल में दाख़िल थियो ऐं जलाल चांडियो अस्पताल में घणा ॾींहं उते रहियल हुयो ऐं छाजे करे जलाल चांडियो उते पुलिस वारा घुराया ऐं छा मसलो हुयो तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों जलाल चांडियो जी जॾहिं तबियत ख़राब थी त जलाल चांडियो खे पंहिंजे भाइरनि ऐं वारिसनि वञी जेको आहे सो अस्पताल में दाख़िल करायो। कराची अस्पताल जी पाण ॻाल्हि पिया कयूं हिन वीडियो में। त जॾहिं उते वञी दाख़िल करायूं त माण्हुनि खे जॾहिं ख़बर पई, संगत साथ मिट माइट जलाल चांडियो खे सभु को सुञाणे पियो। जलाल चांडियो खोड़ सारा प्रोग्रामूं शादियूं वञी ॻायूं माण्हुनि जूं, त माण्हुनि जा खोड़ सारनि जा कम मदद कई। त पोइ जलाल चांडियो जी जंहिं बि माण्हू ॿुधी त जलाल चांडियो अस्पताल जी तरफ़ रुख कया उन्हनि माण्हुनि ऐं जलाल चांडियो जी ख़ैरियत मालूम कराइण ऐं ॾिसण जे लाइ माण्हू वञी पुॻा। जलाल चांडियो जे जंहिं अस्पताल में दाख़िल हो उन जे ॿाहिरियां सवनि जे तादाद में माण्हू जेको आहे सो जलाल चांडियो जे दीदार ऐं ॾिसण जे लाइ बीठा हुया। पोइ जलाल चांडियो पहिरीं त जीअं उथंदे दाख़िल थियो त माण्हू जेको आयो पे अंदरि वियो पे त उते अंदरि अस्पताल में जंहिं वार्ड में दाख़िल हुयो जलाल चांडियो उते इंतिहाई घणी रश थी वई। जॾहिं रश थी वई त पोइ डॉक्टर जॾहिं अचे पियो ॾिसण जे लाइ मरीज़ खे त उते जाइ कोन पई मिले। पोइ उन डॉक्टर जेको आहे सो जलाल चांडियो खे चयो त हाणे हिते रश घणी थी वई आहे, इन में कमु असांजो डिस्टर्ब थो थिए, त महिरबानी करे हिननि माण्हुनि खे जेको आहे सो ॿाहिरि कढूं ऐं हिननि माण्हुनि खे ॿाहिरि कढियो त जीअं असां पंहिंजो कमु स्टार्ट कयूं ऐं मरीज़नि खे ॾिसूं। त जलाल चांडियो जी इंतिहाई घणी मोहबत हुई माण्हुनि सां ऐं जलाल चांडियो नरम दिलि माण्हू हुयो। त पोइ इन जे करे जलाल चांडियो माण्हुनि खे चई न पियो सघे। त पोइ उते जेको माण्हू वेठो हुयो शख़्स जेको कंप्यूटर हुयो जलाल चांडियो जी देखभाल कंदो हुयो, पोइ जलाल चांडियो उन खे चयो त बाबा हाणे हिननि खे आस्ते पंहिंजे हिसाब सां जेको आहे सो ॿाहिरि कढ त जीअं रश बि घटि थिए ऐं डॉक्टर बि मुतमिन थिए। पोइ माण्हुनि खे जॾहिं चयो वियो त माण्हू शीदा ई हुया जलाल चांडियो जा ऐं माण्हू निकिरण जे लाइ तयारु न हुया, त पोइ मजबूरन अस्पताल इंतिज़ामिया ॿ सिपाही घुराया हिकिड़ा। पोइ उन्हनि सिपाहियुनि जेको आहे सो इन्हनि माण्हुनि खे कढी करे अस्पताल मां ॿाहिरि धिकियो। जलाल चांडियो अहिड़े तरीक़े सां माण्हुनि जो मक़बूल तरीन जेको आहे सो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो जी माण्हू ॿुधंदे ई ऐं माण्हुनि जी लेन लॻी वई अस्पताल में। दोस्तों जलाल चांडियो खोड़ ॾींहं अस्पताल में दाख़िल हुयो, लेकिन उन जी वरी तबियत सही थी वई। पोइ वरी उनखे डिस्चार्ज करे घर मोकिलियो वियो। वरी अचानक जेको आहे सो कुझु ॾींहंनि खां पोइ तबियत उन जी ख़राबु थियणु सबबु पोइ जलाल चांडियो अस्पताल में दम धड़ीअ हवाले कयो ऐं जलाल चांडियो जे मड़ सां गॾु उतां ई हज़ारनि जो काफ़िलो आयो हो दोस्तों जलाल चांडियो सां गॾु पंहिंजे ॻोठ मोरे में। त पोइ उहे माण्हू उते ई रहियल हुया अस्पताल जे ॿाहिरि के पार्कनि में के कीअं जलाल चांडियो सां मोहबत